थर फाउंडेशन तरफा इस्लाम कोर्ट में सकाफती दिहाड़ो मल्हायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब सकाफती दिहाड़े वारी तकरीब TCF एंग्रो कैंपस इस्लाम कोर्ट में थी, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। तकरीब में मुमलिकती वज़ीर डॉक्टर महेश कुमार मलाणी, पीपल्स पार्टी ज़िले थरपारकर जे सदर सेनेटर ज्ञानचंद, MPA फ़कीर शेर मोहम्मद बलालाणी, एंग्रो एनर्जी लिमिटेड जे CEO यूसुफ सिद्दीकी, सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी जे CEO आमिर इकबाल ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे मुमलिकती वज़ीर डॉक्टर महेश कुमार मलाणी चयो त थर फाउंडेशन तरफां नए साल जी आमद ते सकाफती दिहाड़े वारो प्रोग्राम मुनक़िद करण ते खेनि जस्त ॾियां थो। थर जी अवाम लाइ हिन क़िस्म जा प्रोग्राम तफ़रीह फराहम कनि था। तकरीब दौरान मशहूर फनकारा फ़ाइज़ा अली, मार्वल ग्रुप, ताज मस्तानी, नज़ाकत सादिक फ़कीर, शकीला नून, माई फातिमा, भगड़ोमल नाचीज़ ऐं कोहली डांस ग्रुप पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे महफ़िल खे झूमाए छॾियो। प्रोग्राम जी मेज़बानी नामियारे शाइर ऐं अदीब बख़्शण मेहरानवी कई। जाम साहब शहर में अटे ऐं आम वाइपे जी शयुनि जा अघ वधण ख़िलाफ़ शहरनि ऐं समाजी अॻवाननि पारां अॼु ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार गुल मंगी मूजिब उन मौक़े ते अॻवाननि कामरेड इब्राहिम बुख्ती, अमीर बख्श चांडियो, मीर हसन शर, मीर मोहम्मद मंगी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में बैंक चौक ते ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल क़ाइमु कई वई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अटे जो अघु वधण करे ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ सख़्तु परेशान आहिनि। सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे। मिसकीन माण्हू पंहिंजे बचनि खे बुखियो ॾिसी ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि ऐं हुक्मरान मज़ा माणे रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध में अटे जो हथरादू बहिरान पैदा कयो वियो आहे। जाम साहब शहर में अटो 140 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। जॾहिं अटो 65 रुपया किलो थियो हो त ट्रैक्टर ट्रालनि ते लॉन्ग मार्च कयो वियो हो ऐं हाणे 140 रुपया किलो आहे त सिंध हुकूमत ख़ामोश थी वई आहे। मीरवा गोरचाणी तालपुर मार्केट में दुकान मां शातिर औरतूं 1.5 लख रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर हरेश कुमार बासकाणी मूजिब अनवर रबाड़ीअ जे रेज़की दुकान तां शातिर औरतूं 1.5 लख रुपया चोरी करे वयूं। दुकानदार अनवर रबाड़ी मूजिब 2 औरतूं सामान वठण आयूं। ॿाहिरि निकितसि त ॿी औरत पोयां घिटीअ मां 1.5 लख रुपया कैश रक़म खणी फरार थी वई। इतला ते पुलिस पहुची नाकाबंदी कई आहे। CCTV में फोटू आया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार औरतुनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। नाज़रीन, सॼी सिंध जियां शाहपुर दरपुर में अटो महांगो थियण ख़िलाफ़ शहरनि सख़्तु एहतिजाज कयो आहे ऐं सिंध हुकूमत खां अटे जो अघु घटाइण जी घुर कई आहे। शहरनि जो छा चवणु हुयो, रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम फारूक शाह। इन वक़्तु मौजूदु आहियूं मटे जे शहर शाहपुर दरपुर में, जिते हुकूमत जो ताज़ो ई महांगो कयल अटो जेको अटो 130 खां 140 ताईं 150 ताईं किलो जेको हले पियो, त उन हवाले सां जेको ग़रीब ऐं जेको पोरित तबिको आहे जेको महांगाई जे चक्की में पीसिजी रहियो आहे, उन्हनि हिते एहतिजाज कयो आहे ऐं उन हवाले सां उन्हनि ॻाल्हि ॿोल कई आहे। SS न्यूज़ सां अचो त उन्हनि खां पुछूं था। असां सिंध हुकूमत खे अपील था करियूं त महिरबानी करे अटो सस्तो कयो वञे। महिरबानी करे असां सभु बिल्कुलु ग़रीब माण्हू परेशान लॻा पिया आहियूं। असां 200-300 दिहाड़ी कमायूं, उन में असांजी पूरी न पई थिए। महिरबानी करे ख़ुदा रा गरीब माण्हू मज़दूर कमाई जेको 150 रुपया थो, जेको कमाई 200 रुपया थो, उहो अटो वठे या ॿियो कुझु वठे या ॿारनि जी ख़र्ची ॾे, मरणो परणो छा करे। हुकूमत जा डेली नालो छा आहे, मैसेज लॻा पिया आहिनि त असांजे माना मार्च ताईं ज़ख़ीरो आहे। मार्च में ज़ख़ीरो आहे, किथे आहे ज़ख़ीरो? जो अटो महांगो करे छॾे थो, टमाटो सस्तो कयो थो। असां ग़रीबनि सां ज़ुल्म वयला कर, असां नंढड़ा बच्चा वठी मासूम बच्चा वठी रोडनि रस्तनि ते वेठा आहियूं। असांखे उहो न आहे असां बच्चनि खे मानी खारायूं। हिकिड़ो वेलो खाऊं था, हिकिड़ो वेलो वेठा आहियूं। असांजा नंढड़ा मासूम बच्चा आहिनि। वॾी महिरबानी कयूं था, असांजो टमाटो सस्तो, तव्हांजो अटो महांगो। असां बच्चा वठी रोडनि ते वेठा आहियूं। हिकिड़ो वेलो खाऊं था, हिकिड़ो वेलो वेठा आहियूं। वरी महिरबानी था कयो, सरकार खे अर्ज़ु था कयो, गुज़ारिश था कयूं त अटो सस्तो कयो वञे, न त रोड रस्तनि ते धरड़ा हणंदासीं। असां वरी असां चओ अर्ज़ु था कयूं, न त रोड रस्तनि ते धरड़ा हणंदासीं। हे असां जेको आहे सो ग़रीबनि माण्हुनि ते वॾी वेलो आहे, चाचारा हे ॾिसो हे सभु असां जेको बि आहे त इन जे करे कयूं था त अटो सस्तो कयो वञे। वरी महिरबानी उन्हनि जी थींदी अटो सस्तो हुजे। वरी महिरबानी। हिते जी ग़रीब आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां ऐं आला इंतिज़ामिया खां त जेको आहे अटे जो रेट घटायो वञे, त जीअं असीं ॿिनि वेलनि जी माली सही ऐं सुकून सां खाई सघूं।
कैमरामैन मीर मोहम्मद शाह सां गॾु गुलाम फारूक शाह, SS न्यूज़। रोहिड़ी वेझो एक्साइज़ पुलिस जी नए साल जी पहिरीं कामयाब कार्रवाई। मंशियात स्मगलिंग जी कोशिश नाकाम बणाए 2 जवाबदार गिरफ़्तार करे लखें रुपयनि जो चर्च हथ कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श शर मूजिब एक्साइज़ इंस्पेक्टर कमरुद्दीन सियाल जी अॻवाणीअ में एक्साइज़ अमले रोहिड़ी बाईपास ते चेकिंग दौरान पेशावर खां कराची वेंदड़ हिकु ऑयल टैंकर खे रोके तलाशी वरिती, जंहिं जे नतीजे में आला क्वालिटीअ जो 100 किलो चर्च हथ करे वरितो ऐं ऑयल टैंकर ऐं चर्च तहवील में वठी 2 जवाबदारनि अकबर हुसैन वल्द सरदार अकबर आफरीदी ऐं सिराजुद्दीन वल्द सवाब गुल आफरीदीअ खे गिरफ़्तार करे वरितो। एक्साइज़ पुलिस मूजिब चर्च पेशावर खां कराची स्मगलिंग कयो पियो वियो। जवाबदारनि खां वधीक जांच कई पई वञे। ठुल में पुलिस पारां नौजवान खे गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ मंगी बिरादरीअ जे मर्दनि ऐं औरतुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिब ठुल जे A सेक्शन पुलिस पारां नौजवान मारूफ मंगी खे गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ मंगी बिरादरीअ जे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि अली शेर मंगी, दोस्त मोहम्मद मंगी ऐं ॿियनि चयो त पुलिस हफ़्तो गुज़री वञण जे बावजूदि संदन गिरफ़्तार नौजवान खे ज़ाहिर नाहे कयो, हाणे रिश्वत घुरे पई, नोटिस वरितो वञे। नाज़रीन, ठारूशाह टाउन जे सफ़ाई अमले पघारुनि मां कटौती करण ख़िलाफ़ एडमिनिस्ट्रेटर ऐं अकाउंटेंट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर अलादीनो सोलंगी जी ही रिपोर्ट। फरहान मेमन जेको आहे तो ग्रेजुएट डिफरेंस असांजो खाई वेठो आहे। एॾो ज़ालिम आहे, खाइण को मुड़े कोन थो। 3 साल हे सज़ा बि कटिया हुआ जेल में। त बि हे चए थो जीअं मां चवां ईअं थिए। मुलाज़िम जेके कचा आहिनि, हिकिड़े खां 5000 रुपया वठी ॿिए खे थो रखे, ॿिए खां 3 खां ईअं पैसा वठी मुलाज़िम असांजा कचनि खे लाहे थो, वरी चाढ़े थो। असांखे जेको 11000 पघार था ॾियनि, असांजी 17000 बेसिक पघार आहे, तंहिं मां बि कटौती करे असांखे 9000 8000 7000 ॾींदा वञनि। कंहिंखे कढियो थो वञे, को 15 साल को सरसा, कंहिंजी 20 साल सरसा, उनखे कढी था छॾनि। असांजा जेके रिटायर मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पेंशन कान थी मिली वञे। जेके बि असां कचा आहियूं टाइम ते पघार कोन थी ॾिनी वञे। मुतालबो इहो आहे त असांजो माना जेको आहे पघार वधी वञे, जेको आहे ठारूशाह टाउन खे इन एहतिजाज कयो आहे त असांजी पघार वधी वञे। सफ़ाई वारो अमलो आहे, एहतिजाज इन करे कयो आहे त असांजी पघार ग़रीबनि जी वधी वञे। फूड ग्रेन गोदाम वर्कर्स यूनियन CBA हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ ॿिए ॾींहुं बि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज करे बुख हड़ताल कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब उन मौक़े ते अॻवाणनि गुलाम मुस्तफ़ा मेमण, मुख़्तियार कलहोड़ो, फारूक अहमद पीरज़ादो, ज़फ़र अली सूमरो, अली अकबर मक्सी ऐं ॿियनि दाहींदे चयो त केतिरे ई अरसे खां खेनि टाइम स्केल ऐं प्रोमोशन समेत संदन जा जाइज़ मुतालबा नथा मञिया वञनि, जॾहिं त चौकीदारनि ऐं सुपरवाइज़रनि खे प्रमोशन नथो ॾिनो वञे ऐं न ई GP फंड जी स्लिप ॾिनी थी वञे। हिननि फूड खाते समेत बस वारनि खे अपील कई त संदन जा जाइज़ मुतालबा पूरा करे ग़रीब मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। ठुल में हद दख़लियूं हटाइण लाइ इंतिज़ामिया जा ऑपरेशन, हेवी मशीनरी सां फुटपाथ खे ढाहियो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिब ठुल में शहरनि जी शिकायत ते म्यूनिसिपल कमेटीअ जे इंतिज़ामिया ऐं रेवेन्यू खाते पारां मुख़्तियार कार ठुल दीदार कुनराणी ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी मोहम्मद नवाज़ गोलो जी अॻवाणीअ में हद दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन जी शुरूआत कई वई। ठुल जे सोनवाहा पुल खां रहबर चौक ताईं हेवी मशीनरी ज़रिए रोड जे हिक पासे ते लॻल फुटपाथ खे ढाहियो वियो। फुटपाथ ते रखियल संदलनि खे पिणु हटायो वियो। मलकानी शरीफ में सस्ते अटे जा स्टॉल लॻाइण वारा हुकूमती ऐलान खोखला साबित थी विया। सरकारी अटे जा स्टॉल न लॻाया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर विशाल रिबारी मूजिब मलकानी शरीफ ऐं भरपासे फ्लोर मिलनि दुकाननि ते कणिक जो अटो 130 खां 140 रुपया ऐं चांवरनि जो अटो 110 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। ग़रीब तबिको ऐं मज़दूर किलो अटे वठण खां बि लाचार आहिनि ऐं बुखूं काटण ते मजबूर आहिनि। होटलुनि ते मानी बि 20 रुपयनि में विकिरो थियण लॻी। शहरिन अमानुल्ला मलकानी, शफ़ी मलकानी, ज़ाहिद अली ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त सस्ते अटे जा स्टॉल लॻाइण वारे हुकूमती ऐलान ते ख़ुशी थी हुई, पर स्टॉल न लॻण करे वेतर परेशानी विकोड़े वई आहे। इस्लामकोट में पघारूं न मिलण ऐं रेगुलर न करण ख़िलाफ़ टाउन मुलाज़िमनि कमु छॾे हड़ताल करे एहतिजाज कयो आहे।
SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब गुल्लू मखी, मोती गुजराती ऐं बाबू कुंभार जी अॻवाणीअ में सैनिटरी वर्करनि ऐं मुलाज़िमनि रैली कढी प्रेस क्लब वारो एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हिननि चयो त टाउन इंतिज़ामिया 15 सालनि खां रेगुलर नथी करे, ओचितो 2 महीननि खां पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबु बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त खेनि रेगुलर करे पघारूं जारी न कयूं वयूं त बचनि समेत पाण खे ॿाहिरि ई साड़ियो वेंदो। खैरपुर में हिंदू बिरादरीअ जे इबादतगाह गुरुद्वारे में गुरु गोविंद सिंह महाराज जे शहज़ादनि जी शहीदीअ जे हवाले सां 12 ॾींहनि वारी तक़रीब पुॼाणीअ ते पहुती। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब तक़रीब में SSP खैरपुर मीर रूहल ख़ान खोसो, प्रेस क्लब खैरपुर जे सदर ख़ान मोहम्मद, अक़लियती अॻवान नानक राम ख़ासि महिमान तौरु शिरकत कई आहे। नए साल जी आमद दौरान पुॼाणीअ वारी तक़रीब में मुल्क जी ख़ुशहाली, सलामती, तरक़ी ऐं अमन लाइ दुआऊं घुरियूं वयूं। तक़रीब में हिंदू बिरादरीअ जे औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई।